अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त फास्ट मेकअप कीअं थींदो आहे। अॼु जे ज़माने में असांखे ॿिनि टिनि ब्राइड्स जो मेकअप करण लाइ वञिणो पवंदो आहे, त मूं हिकु अहिड़ो मेकअप डिज़ाइन कयो आहे जीअं त असांजो मेकअप फास्ट ऐं ईज़ी वे में निकिरी वञे। ऐं असां अॼु उहो ई सिखंदासीं त कीअं असांखे पंहिंजे मेकअप खे फास्ट करणो आहे। ऐं अॼु जे ज़माने में जेको मेकअप आयो आहे उहो हाई डेफिनेशन मेकअप आहे। मतिलबु त मेकअप लॻे ई न त असांखे मेकअप कयल आहे। त हलो स्टार्ट था कयूं पिया हाई डेफिनेशन मेकअप। ठीक है, सभिनी खां पहिरीं असां बेस स्टार्ट था कयूं। कॾहिं बि असांजो जेको बि मेकअप जी जेका जान थींदी आहे उहो बेस हूंदो आहे। 70% ताईं जो मेकअप हूंदो आहे असांजो उहो छोकिरी जो जेको बेस आहे। जेके बि हुन जा जेके बि डार्क्स स्पॉट्स आहिनि या जेके बि पिगमेंट्स आहिनि उन्हनि खे सुठे नमूने लिकाइण जे लाइ हाणे ही यूज़ करे रहियो आहियां। इन करे हिन स्किन खे हिकु नंबर डार्क कलर यूज़ करे रहियो आहियां जीअं त हिननि जो सॼो ई जेके लाइन्स आहिनि उहे सभु क्लियर थी वञनि। असांखे फेस खे हिकदमि सुठे नमूने ब्लेंड करणो आहे जीअं त ख़बर ई न पए त हिन छोकिरीअ मेकअप कयो आहे। ऐं हिन खे ई हाई डेफिनेशन मेकअप चयो वेंदो आहे, छो त असांजो जेतिरो ब्लेंडिंग में दम हूंदो ओतिरो ब्लेंडिंग मतिलबु असांजो जेको फाउंडेशन आहे, फाउंडेशन मतिलबु बेस, असांजो बेस ई जेसिताईं स्ट्रॉन्ग न हूंदो तेसिताईं असांजो मेकअप टिकंदो ई न। इन करे असांखे मेकअप खे एॾो सुठे नमूने करणो आहे जो हिकदमि सुठो सेटल्ड लॻे। लुक जेको बि आहे उहो सेटल्ड लॻे। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त गर्मियुनि जो मौसम अची वियो आहे, त उन जे लाइ असांखे ज़रूरी आहे त असां जेको बि प्रोडक्ट यूज़ कयूं था उन खां वधीक पाणी यूज़ कयूं। पाणी सां छा थींदो आहे, असांजो जेको मेकअप आहे उहो हिकदमि वाटर प्रूफ थी वेंदो आहे। फेस ते केतिरो बि पसीनो अचे, कुझु बि अचे, असांखे उन हद ताईं हुनखे वाटर प्रूफ करणो आहे। इन लाइ असीं यूज़ कंदासीं रुगो पाणी उहो बि लस्टर सां। जीअं त मां हाणे तव्हांखे ॿुधायो त गर्मियुनि जो मौसम स्टार्ट थियण वारो आहे, इन लाइ मां पाणीअ खे यूज़ करे रहियो आहियां ऐं वरी मां वापसि पाणी जो यूज़ करे रहियो आहियां। जस्ट मूं पाणीअ खे जेको बि हो उनखे हाणे सुकाए छॾियो आहे। हाणे इन खां पोइ मां यूज़ करे रहियो आहियां ट्रांसलूसेंट पाउडर जेके काफ़ी कंपनीज़ जा मिलंदा आहिनि। आई एम यूज़िंग रफिन पाउडर इन कैरेंस कंपनी जो यूज़ करे रहियो आहियां। ट्रांसलूसेंट कॾहिं बि मेकअप खे फिक्स करे छॾींदो आहे, त इन जे लाइ ट्रांसलूसेंट पाउडर लॻाइण ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। ॾिसो हाणे मुंहिंजो बेस कंप्लीट थी चुको आहे, त हाणे असां अॻियां वधूं था पिया फेस कटिंग लाइ। फेस कटिंग हुअण ॾाढी ज़रूरी आहे फेस ते, भले केतिरो बि स्लिम फेस हुजे। नोज़ कटिंग खे शार्प करणो आहे या जॉ लाइन खे शार्प करणो आहे, इन लाइ असां कटिंग कंदासीं।
ब्लश ऑन करे रहियो हुअसि मां। ब्लश ऑन कंदे कंदे ऐं करण महिल मूंखे एतिरो ध्यानु ॾियणो आहे त ब्लश ऑन खे हाईलाइट करणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। इन लाइ मां हाईलाइटर खे यूज़ करे रहियो आहियां। हाईलाइटर यूज़ करण सां असांजो जेको चीक्स जो जेको गोलो आहे वधीक ई ग्लोइंग लॻंदो आहे ऐं हीअ एरिया ॾाढी सुठी लॻंदी आहे। इन करे हाईलाइटर करणु ॾाढो ज़रूरी आहे। हाणे मां आई मेकअप स्टार्ट कर रहियो आहियां। आई मेकअप स्टार्ट करण खां पहिरीं आई वाटर लॻाइणो आहे। आई वैक्स लॻाइणु ॾाढो ज़रूरी आहे। आई मेकअप कॾहिं बि अकॉर्डिंग टू ड्रेस कंदा आहियूं असां। त जीअं त मां हिन मॉडल जी ड्रेस खई आहे ग्रीन ऐं मैरून। मां ट्रेडिशनल ब्राइड करे रहियो आहियां। इन लाइ त मां उन हिसाब सां ग्रीन ऐं मैरून जो कॉम्बिनेशन करे आई मेकअप कयो आहे। अखियुनि खे वधीक सुहिणो करण जे लाइ मां गोल्ड कलर जो ग्लिटर यूज़ कयो आहे आईबॉल एरिया ते। तव्हां ॾिसी सघंदा त ही अखियूं केतिरियूं हाणे सुहिणियूं ऐं अट्रैक्टिव लॻी रहियूं आहिनि। हाणे मां अखियुनि ते यूज़ करे रहियो आहियां आईलाइनर यूज़ करे रहियो आहियां। हाणे तव्हां ॾिसो त आईलाइनर सां कीअं अखियुनि में वधीक सूंह थी नज़र अचे। इन करे मां यूज़ थो कयां ब्लैक कलर जो आईलाइनर फ्रॉम क्रायलॉन कंपनी। मस्कारा यूज कर रहे हो मां। डार्क शेड, इहो ही डार्क शेड मां यूज कंदुसि हिननि जी नोज कटिंग जे लाइ। पर हिननि जो नोज कट ॾाढो सुठो आहे। इन करे मां हल्को ई सही पर नोज कट ॾेई थो छॾियां डार्क शेड सां। नोज कटिंग थी वञण खां पोइ मां काजल अप्लाई करे रहियो आहियां। लिपस्टिक जो ॾिठो मूं शेड कीअं क्लीन कयो आहे विद लिप पेंसिल। हाणे मां लिप खे फिलअप करे रहियो आहियां विद लिप कलर सां। लिपस्टिक मुंहिंजी ख़तम थी वई आहे। तव्हां ॾिठो हाणे केॾा न सुहिणा लिप्स लॻी रहिया आहिनि। लिपस्टिक खे जेसि ताईं ग्लॉस न मिलियो मतिलबु तेसि ताईं त लिप्स जो मज़ो ई न ईंदो। इन जे लाइ ग्लॉस लॻाइणु केॾो ज़रूरी आहे लिप्स ते।
तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन ग्लास जे अंदरि हिकु लाइट आहे। उहा लाइट असां लाइ एतिरी यूज़फुल हूंदी आहे त कीअं असांजी लिपस्टिक प्रॉपर लॻी आहे या न लॻी आहे त असांखे जल्दी ख़बर पइजी वेंदी आहे। हाणे असां पीक करे रहिया आहियूं। तव्हांखे ख़बर आहे मॉर्निंग ब्राइड में पीक हुअण जाम ज़रूरी आहे। थी वियो असांजो पीक कंप्लीट। हाणे वधंदासीं हेयर स्टाइल ॾांहुं। हाणे जीअं त तव्हां ॾिठो त हाणे मूं स्ट्रेट करे छॾिया आहिनि वार ऐं वारनि में पार्टिंग ॾिनल आहे फ्रंट ईयर टू ईयर। हाणे असां स्टाइल स्टार्ट करे रहिया आहियूं त पहिरीं असां अमरपाली फिट कंदासीं। ऐं ॾिसो असांजी कुंवार रेडी थी चुकी आहे।